पाक फौज जी हिमायत ऐं पाकिस्तान जी शानदार फतह जी ख़ुशीअ में सखर मोटर वर्क्स एसोसिएशन पारां सैयद सज्जाद अली शाह, अकरम मस्तोई, महबूब हुसैन, नईम मुग़ल, शहजाद अकबर मुग़ैरी, शबीर बोधी जी अॻवाणीअ में डेंटर पेंटर मैकेनिक कॉलोनी बस टर्मिनल सखर खां मिस्त्रियुनि जे वॾे अंग रैली कढी। सखर शिकारपुर रोड ते भारत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं पाकिस्तानी फौज जी हिमायत में नारा हंया। इन मौक़े ते अॻवाणनि पाकिस्तान जी जंग में शानदार फतह ते पाकिस्तानी क़ौम खे मुबारकबाद ॾींदे चयो त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे, जॾहिं त शैतानी ज़हनियत रखंदड़ हिंदुस्तानी वज़ीर आज़म नरेंद्र मोदी बिलाजवाज़ पाकिस्तान मथां जंग मढ़े पंहिंजे मुल्क जी तबाही कराई। पाक फौज जी हिक कार्रवाई जे दब बि न झले सघियो ऐं अमेरिकी सदर जे पेरनि ते किरी जंगबंदी कराइण लाइ मिंथूं कयूं। अॻवाणनि चयो त पाक फौज ईमानी जज़्बे सां मुल्क जी सलामतीअ लाइ बका जी जंग विढ़ी दुनिया खे साबित करे ॾेखारियो त पाकिस्तानी फौज दुनिया जी बहितरीन फौज आहे, जंहिं दुश्मन खे हिक हमले में ढेर करे छॾियो। असां पाकिस्तानी फौज जे आर्मी चीफ समेत ॿियनि जनरलनि ऐं जवाननि खे सलाम पेश करियूं था, जिन वतन जी हिफ़ाज़त लाइ बेमिसाल कुर्बानियूं ॾेई दुश्मन खे झुकण ते मजबूर कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।